अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंडेक्स प्रोग्राम में हमारो मेज़बान रज़ाक थरोई हाज़िर है। नाज़रीन, मुल्क में जेका इतिहादी हुकूमत है उन 2 महीननि जे दौरान 2 महीननि जे अंदरि 2 महीना उन्हनि खे मुकमल थिया आहिनि। उन में हुननि हिकिड़ी मुल्क जे लाइ बजट जो कल्ह ऐलान करे छॾियो आहे। अॼु उन जे हवाले सां पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस बि थी। बजट में मजमूई तौर ते छा आहे, बजट में जेके टैक्सिस लॻा आहिनि न लॻा आहिनि, या वरी उनखां सवाइ उन में जेको आम माण्हू आहे, छाकाणि त सॼी दुनिया में जेको उसूल ॾिठो वियो आहे, जेको बजट जी तमामु वॾी अहमियत हुजे थी, हिकिड़ा फैक्ट फिगर्स पंहिंजे मुल्क जे रिसोर्सिस जा जेके पाण वटि अवेलेबल जेके बि ज़रिया ऐं वसीला आहिनि उन्हनि जी हिकिड़ी पूरी प्लैनिंग हुकूमतूं कंदियूं आहिनि। ऐं उहे हिकिड़े उन तबिके खे जेको ख़ासि तौर ते पोइते पियल तबिको आहे या उहे इलाइक़ा जेके पोइते पियल आहिनि उन्हनि खे ज़ेर में रखी, उन्हनि खे साम्हूं रखी उन जी हिकिड़ी उन जे लाइ के इंसेंटिव्स वग़ैरह ॾिना वेंदा आहिनि बजट में। असांजे मुल्क में जेका बजट अचे थी उहा कहिड़े नमूने सां अचे थी ऐं उन्हनि जे साम्हूं छा आम मिसकिन माण्हू आहे, पोइते पियल इलाइक़ा आहिनि, या उन्हनि जे नज़र में को ख़ासि मख़सूस तबिको आहे। मां त मुंहिंजी ज़ाती राय आहे, इन सां माण्हू डिसएग्री बि करे सघे थो। मूंखे लॻंदो आहे ॼण त असांजे मुल्क में 2 तबिका आहिनि, हिकिड़ो हुकुमरान तबिको ऐं ॿियो आम माण्हू जेको आहे अवामी जंहिंखे पाण तबिको छॾे सघूं था। उन में जेका बि बजट अचे थी उन में छाकाणि त उनजो इम्पैक्ट ई आम माण्हू ॾांहुं मुंतक़िल नथो थिए, उनजी डेवलपमेंट नथी थिए, उनजे अंदरि ख़ुशहाली नथी अचे, उन्हनि जे लाइ अपॉर्चुनिटीज़ क्रिएट नथियूं थियनि। नतीजे में असांखे लॻे ईअं थो ॼण इहे बजट आणणु या बजट जा ऐलान करणु हिकिड़ो फॉर्मेलिटी आहे, हुकूमत खे हर हाल में जून में करणी पए थी। बाक़ी उनजो को आम माण्हू जे मथां उनजी ज़िंदगी ते उनजी ज़िंदगी जी तब्दील करण में उनजो को घणो किरदारु नथो हुजे। असां हिन सिलसिले में ओवरऑल हिन बजट खे कीअं ॾिसजे, छा आहे उन में आम माण्हू जे लाइ छा आहे, उन ते गुफ़्तगू कंदासीं। उनखां सवाइ इन पर्सपेक्ट में इन बजट जे पस मंज़र में ई वरी असां कुझु सिंध जे हवाले सां बि इशूज़ ते डिस्कस कंदासीं। सिंध जी बजट बि अचण वारी आहे ऐं असांजी सिंध जी हुकूमत वटि कहिड़े क़िस्म जी प्लैनिंग आहे या करणु खपे उनखे, उन हवाले सां बि गुफ़्तगू कंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, रिसर्चर आहिनि, नेचुरल रिसोर्सिस जे हवाले सां हुननि जो काफ़ी कमु थियल आहे। इसाक़ सुमरो साहिबु असां वटि मौजूदु आहे। साईं, तव्हांखे भली कार चवां थो पंहिंजे प्रोग्राम में। इसाक़ साहिबु, मूं पंहिंजे इंट्रो में चयो त बजट जेका आहे उहा जेके सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि में त जॾहिं बजट ईंदी आहे त जेको आम माण्हू आहे उन्हनि जे अंदरि में हिकिड़ी उमेदु पैदा थींदी आहे त जेका मुंहिंजी पसमानदगी आहे या मुंहिंजो पोइते हुजणु आहे इन खे एड्रेस कयो वेंदो। तव्हां छा था सम्झो त जेका असांजे मुल्क में बजट जी रवायत रही आहे या ख़ासि तौर ते जेका हाणे ताज़ी बजट आहे जंहिं ते पाण खे ॻाल्हाइणो आहे उन में तव्हांखे छा नज़र थो अचे, आम माण्हू जे लाइ छा आहे? सर साहब, तव्हां बिल्कुलु पंहिंजे शुरूआती लफ़्ज़नि में जेको कुझु चयो त असां वटि बजटूं जेके आहिनि से को सुठो पैगाम नथियूं खणी अचनि ऐं उहे ऐं ख़ुशूसनि जेका हीअ बजट आई आहे हिन गॾियल हुकूमत पार्टियुनि जी जेका आई आहे बजट, उहा उनखे को तव्हां ईअं नथा चई सघो त उन में के रिआयतूं मिलियूं आहिनि या छा आहियूं। पर मुंहिंजी ज़ाती राय आहे त बजट जेका आहे सा हीअ बि ईअं फॉर्मेलिटी तौर ते हिकिड़ी स्पीच थी आहे ऐं उन में शयूं गाॾे साॾे पेश कयूं वियूं आहिनि। मेन शइ जेका हुई, जेका बजट जो जेको हो इम्पैक्ट पवणो हो या बजट में जेको असांजे मथां हिकिड़ो बम किरणो हो, उहो 15-20 ॾींहं पेट्रोल जे हुन में अची वियो आहे। तंहिंजे करे माना हुननि हिकिड़ो पंहिंजी हुनखे पाण खे सेव करणु आहे, फेस सेविंग लाइ हो त अॻे ई पेट्रोल जूं क़ीमतूं, न त हूअं दुनिया जे महज़ब मुल्कनि में ईअं थींदो आहे त बजटुनि में इहे शयूं सालियानियूं वधायूं वेंदियूं आहिनि या बजट में हुनजो ऐलान कयो वेंदो आहे त असां तेल जूं क़ीमतूं वधायूं था ऐं क़िस्म जूं। पर हिते हुननि 15 ॾींहं अॻो 50 रुपया फ़ी लीटर ते वधाए छॾियो त माना बजट त उहा ई हुई न जंहिं असांजे मथां हिकिड़ी किरी छिप थी किरी। तंहिंजे करे हीअ बि हिकिड़ी फॉर्मेलिटी तौर ते हो शयुनि खे पेश कयो वियो। हुनजो खोड़ सारा सबब आहिनि पंहिंजी जॻह ते त माना जेकर हुनखे ॾिठो वञे त बजट में कंहिं क़िस्म जो को अहिड़ो ख़ासि को टैक्स न हयो वियो आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे। ऐं टैक्स छा थी हणनि,
अॻे ई ऑलरेडी माण्हू जेके आहिनि से पंहिंजी जॻह ते उहो तमामु घणे मुसीबत जो शिकार आहिनि, पेट्रोल जे, महांगाईअ जी, इन सभिनी मसाइलनि जे करे, बेरोज़गारी जे करे। सिंध में पाणी इन में थोरो तव्हांखे मां ॿुधायां त हुकूमत हिन बजट में 750 अरब रुपया पेट्रोलियम लेवी जे मद में हिकिड़ो हदफ़ रखियो आहे, त इहो माना असां उन में लेवी घटि कई अथई। हा त न त हाणे इहे जेके ही ज़रूरत पवण वक़्तु हिकिड़ी टैक्स बि लॻाईंदा, माना पेट्रोल त वधाईंदा ई, पर इन सां गॾु हिकिड़ी टैक्स बि मथां हुन ते मड़ींदा। हा, ठीकु आहे न, त उन सां गॾु माना ईअं सम्झो त जेको 30 रुपया जेकॾहिं वधायो अथऊं, जीअं अॻ में वधायूं वरी वधायूं, पर हुननि टैक्स कोन लॻाई। हाणे उन जे लाइ बि एहतियातनि जेको हुननि ॿुधायो आहे त असां एहतियातनि ई रखूं था, त मथां असां पोइ फासी पऊं, असां उहो गैप ब्रिज न करे सघूं। असुल में ईअं आहे न त सुमरो साहिबु, त हीअ जेके बजट आहे, इहा आवाम खे, पंहिंजे मुल्क खे, ॿियनि शयुनि खे पासे ते रखी, हीअ असुल में आलमी जेके मालियाती इदारा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते जेका IMF आहे, उन जी फरमाइशुनि ते, उन जे शर्तनि ते ई रखनि था। छाकाणि जॾहिं पैसो ई असांखे उन्हनि खां वठिणो आहे, असां जॾहिं हलायूं ई कर्ज़ ते था, त असांखे पोइ उन्हनि जे ख़्वाहिशुनि खे नज़र में रखिणो थो पवे। ऐं जेकॾहिं तव्हां नथा रखो त पोइ उन्हनि सां तव्हांजा मुआदा टुटी था वञनि। ऐं जीअं अॼु जेको आहे पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस में असांजे फाइनेंस मिनिस्टर साहिबु चयो आहे, मिफ्ता इस्माइल, त असां त मुल्क खे ॾेवालपणे खां बचाइण जे लाइ, श्रीलंका थियण खां बचाइण जे लाइ असां ईअं श्रीलंका जेका बजट आहे, माना हू पाण बि सेटिस्फाई कोन्हनि, उहो चवनि था असां सिर बचायो आहे। हाणे इन में सर साहिबु थोरो पस मंज़र जेको ॾिठो वेंदो उनखे ॾिसजे, मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़े जेकॾहिं हक़ीक़तुनि खे ॾिठो वञे, गुज़िरियल साल जुलाई 2021 खां मार्च 2022 ताईं, माना प्रीवियस जेका गवर्नमेंट हुई, उन जे दौरान असांजे मुल्क जेके ॿाहिरां शयूं घुरायूं, उन में तेल, ईटेबल ऑयल, दालियूं, कणिक, खंडु, मसाला, चांहि ऐं मशीनरी, इन्हनि सभिनी ते 58 बिलियन डॉलर्स जेके आहिनि से हुकूमत ख़र्च कया आहिनि, घुराया आहिनि। 58 बिलियन डॉलर्स तव्हां ॿुधायो त एॾी वॾी रक़म आहे जेका डॉलर्स में हिन मुल्क मां वई आहे इन्हनि शयुनि खे घुराइण में। माना असीं न त कणिक में ख़ुदि कफ़ील आहियूं, कणिक ॿाहिरां घुराईसूं, खंडु ॿाहिरां घुराईसूं, हलो चलो असां चांहि त घुराईंदा ई रहिया आहियूं, मसाला असां ॿाहिरां घुराया, खाजरू तेल असां ॿाहिरां घुरायो, हीउ जेको पेट्रोल असां ॿाहिरां घुरायो, तेल LNG इहा जेका आहे उहा असां ॿाहिरां घुराई। त हाणे अंदाज़ो कयो त इहे शयूं असांजूं जॾहिं ॿाहिरां थियूं अचनि त असांजा जेके ज़ख़ीरा आहिनि उहे सभु ख़तमु था थी वञनि। हाणे जेके डॉलर्स में आहिनि, जेके चवंदा आहिनि रिज़र्व्स डॉलर्स में आहिनि। हाणे IMF लाइ ईअं चई सघो था त IMF न तव्हांखे मरण ॾींदी, न ई तव्हांखे पेरनि ते बीहण ॾींदी। IMF हिकिड़ी बैंक आहे, इदारो आहे। हाणे उहो चवंदी बाबा असांखे तव्हां वक़्त ते असांखे पैसा रिटर्न कयो विथ इंट्रेस्ट, पोइ तव्हांखे असीं ही तजवीज़ूं ॾियूं था त तव्हां ही शयूं कयो। हाणे ही शयूं छा आहिनि? सब्सिडी आहे। हाणे सब्सिडी जेका आहे सा माना जेके इकोनॉमिक्स जे टर्म में ॾिठो वञे त सब्सिडी का पाइदार अमल न आहे तरक़ीअ लाइ, तंहिंजे करे सब्सिडी आरज़ी मतिलबु हिकिड़ो आरज़ी आहे। हाणे इहो आहे त केतिरो वक़्तु तव्हां सब्सिडी ते हलंदो। आलमी मार्केट में जेके तेल जूं क़ीमतूं वधी वियूं त उन जे करे ऐं हिननि मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो कड़ी गोरी खाधी या हिकिड़ो ॾुखियो फ़ैसिलो कयूं त बाबा तेल खे वधाइणो आहे। छाकाणि तेल हिकिड़ी अहिड़ी कमोडिटी आहे जंहिं कमोडिटीअ खे असीं जेकॾहिं उन ते वञा सब्सिडी बरक़रार था रहूं त पोइ ॿियूं शयूं असीं न करे सघंदासीं। माना डेवलपमेंट जे मिसाल जी ॻाल्हि, हाणे हिननि जी मिसाल 800 अरब रुपया हिननि सब्सिडी ख़तमु कई आहे पेट्रोल ते। हाणे 800 अरब त हाणे वरी उहे डेवलपमेंट ते ख़र्चु थींदा न, मिसाल उन मां भला 400 अरब डेवलपमेंट ते ख़र्चु थियनि। पर हाणे हिननि ॾिठो त सॼी दुनिया में तेल त सॼी इकोनॉमीअ खे माना ठाहे थो, ईअं उनखे वधाए थो इन्हनि सभिनी शयुनि खे। तंहिंजे करे इहो जेको असां पैसा 58 बिलियन डॉलर्स सिर्फ़ु 9 महीननि में एतिरा असां ॾिना, उन जो ख़सारो जेको ऐं हिननि ई जेको स्टेप खयों आहे
इहो यकीनन ॾिठो आहे त हाणे जेकॾहिं इहो स्टेप असीं नथा खणूं त पोइ असीं श्रीलंका वारनि हालतुनि में हलिया वेंदासीं। तंहिंजे करे हिननि अच्छा, हाणे कयो आहे। ऐं इहो गैर मक़बूल फ़ैसिलो आहे, नो डाउट। अच्छा, हाणे ही हुकूमत जेका आहे उन्हनि जी सॼी सूरत हाल जो ज़िम्मेदार करार ॾिए थी इमरान ख़ान जी हुकूमत खे। ठीकु आहे, हुननि जो इहो चवणु आहे त बाबा इमरान ख़ान जी हुकूमत IMF सां इन्हनि शर्तनि ते ठाह करे वई, पर आख़िर में जॾहिं हुनखे ख़बर पई त मुंहिंजे ख़िलाफ़ु लो कॉन्फिडेंस मूव अचे पई, ऐं इहा ख़बर हुनखे काफ़ी महीना पहिरियां पइजी वई, 4-5 महीना, जंहिंजो हाणे शेख रशीद तस्दीक बि कई आहे। तस्दीक कई। हा, त अॻु में ई ख़बर पइजी वई। त उन्हनि जो इहो चवणु आहे त भई जेका हुकूमत आहे मौजूदा उहा चए थी त इन सॼे हिन में जेको असांखे फासायो आहे हिन सॼी सूरत हाल में, जेका जंहिं ते लाज़मी असांखे अमल करिणो थो पए IMF जे शर्तनि ते, उहो ठाह त असुल में इमरान ख़ान करे वियो। ठीकु आहे, ऐं जॾहिं हुनखे ख़बर पई त मुंहिंजे ख़िलाफ़ु लो कॉन्फिडेंस मूव थी अचे त हुन छा कयो, जो उहा जेका सब्सिडी आहे हिन जी पेट्रोल जी उहा बरक़रार रखियईं, क़ीमतूं कोन वधायईं, फ्रीज़ करे वियो जून ताईं। हा, ठीकु आहे, उनजे नतीजे में अरबें डॉलर जेको आहे असांखे नुक़सानु पियो आहे। त इन तरह जी सूरत आहे। तव्हां इन जे हवाले सां छा चवंदो? पर मां वक़्तु थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, वक़्तु ब्रेक जो थियो आहे। ब्रेक तां वापसि अची असां पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं।